अस्सलाम वालेकुम फ़कीर। वालेकुम सलाम। हैदरी यो ॿुधो आहे तूं ॾाढो इहो माशूक़ शर खे कलाम सेखारींदो पियो। हा यार मुंहिंजो साईं अच्छा, जिगरी दोस्त थी, जिगरी दोस्त आहे। शागिर्द आहे या उस्ताद आहे तुंहिंजो? इहो शागिर्द आहे। शागिर्द थी? हा असां नंढे लाइ जा होशियार गाननि जा। गाना जो होशियार आहे? हा सही, जंगान सिधियूं करे वे न। सिधियूं आहिनि मदद छो कलाम ॿुधायां, इहो नलके वारो कलाम ॿुधायां। कहिड़ो नलके वारो अचे थधो पाणी जेको थधो पाणी मदद काॾो अचे? हाँ थधो पाणी काॾो अचे? धर्म धर्म ईंदो। अले माशूक़ शर त थधो पाणी जो ॿुधाए ॿुधाए माण्हुनि जो निंडरा फिटाए छॾियूं। इहो माता त इश्क मां ॿुधाए थो। हा साईं, इश्क बि हुजे अहिड़ो न थधे पाणी सां। हा थधे पाणी वारो इश्क मारींदो आहे। अंदर बि ठारे, बुकियूं बि ठारे, मथो बि ठारे। हाँ हा थधो पाणी इहो बिल्कुलु। ॿुधाए, हिकिड़ी झलक ॿुधाए ॾिसूं तुंहिंजो आवाज़ दर्दीलो आहे कहिड़ो आहे? आवाज़ तव्हां पाण खे पसंदि ईंदो। हा बिस्मिल्लाह। तव्हां चवंदा मलंग जो आवाज़ आवाज़ वाह वाह। दर खुदे मातारा का गिंदो हाला मन्या। वाह वाह। मन जोगी कदा मन स्वामी कदा। दर खुदे मातारा का गिंदो हाला मन्या मासात कुही छॾे कुही। अलाए माता न मने माता काथे पिटिया आहे तूं? असांखे का ख़बर ई कोन्हे। एॾो तुंहिंजो दर्दीलो आवाज़ आहे। माता केॾो सुर सां ॻाए थो। माशूक़ शर जो बात आहे न साईं, उहो काथे पवंदो? उहो पुॼे थो। दर खुदे मातारा का गिंदो हाला मन्या माता। इहो छा चवंदो सिंधी में? थोरो सम्झाए सही, मां त इहा ॿोली सम्झाई कोन। मतिलबु छा आहे? माता माना इहो आहे, माना तूं ॿाहिरि निकिरंदे न, माना माना निकिरंदे ॿाहिरि मुंहिंजे मुंहुं ॾेखार। अच्छा वाह साईं वाह, क्या बात है। हाँ क्या बात तो है ना। अच्छा हाँ चलो सुभान अल्लाह। बस सुभान अल्लाह तो सलामत रखे फ़कीर। हाँ ठीकु आहे। हाँ मोकिलाणी कान्हे, सदाईं गॾु। गॾु माता। ओके।